बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अली अलैहिस्सलाम मदद हक मौजूद पंजतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद डियर सिंधी स्टूडेंट्स वेलकम आजियां भलीकार असांजो दोस्त मिस्टर मार्कोस रोमेरो असां गॾु आहे वी वेलकम यू ऑल तव्हां सभिनी जी आजियां पंहिंजे 7th लेसन में यानी सबक सतूं 7 and अॼोके लेसन में अॼोके सबक में पाण डेज़ ॾींहुं चइबो आहे ॾींहुं खे पाण चवंदा आहियूं डे त डे थियो माना ॾींहुं ऐं मॉर्निंग थी सुबुह सो 5 जेके वक़्त आहिनि उन्हनि जा पहिरीं नाला आई एम सेइंग वील लर्न quickly the times the names for 5 times like dawn fajr before the sunrise dawn सिज उभरण खां अॻु में वारो वक़्तु फजर जो वक़्तु उनखे चइबो आहे dawn 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 ऐं सिज उभरण माना सुबुह थियो we call it subuh means morning and how do you spell it in English? MORNING thank you सुबुह खे पाण चवंदा आहियूं मॉर्निंग मंझंदि खे जंहिं सिज अची ईंदो आहे पंहिंजे मथां उन वक़्त खे उहो इंग्लिश में जीअं 12 थींदा आहिनि इंग्लिश जे हिसाब सां 12 o'clock जीअं नून जो उतां खां उनखे चइबो आहे what do you call noon and then afternoon right afternoon so उन आफ्टरनून जी स्पेलिंग मार्कोस ॿुधाईंदुसि पाण खे afternoon माना मंझंदि यको जेको पोइ ॾींहुं हूंदो आहे पाण वटि पोइ ॿिपेरी आहे टिपेरी आहे पर जे मंझंदि खे चइबो आहे आफ्टरनून 12 वॻे जंहिंमहिल टाइम थी वञे उन खां पोइ ॼण पाण हलूं था जीअं शाम वारो जेको टाइम थींदो आहे जीअं शाम जो टाइम आहे थ्रू आउट या सॼो वक़्तु शाम वारो जेको आहे उनखे चइबो आहे evening evening thank you Marcus dusk जेको उहो पहिर आहे जेको मग़रिब वारो जेको टाइम वञी थींदो आहे शाम जो उनखे वरी डस्क चवंदा आहिनि फजर वारे खे चइबो आहे डॉन ऐं जो मग़रिब वारो टाइम जेको थींदो आहे इनखे चइबो आहे dusk 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 you want to say that one more time DUSK dusk ऐं पोइ राति वारो जेको वक़्तु थींदो आहे उनखे पाण चवंदा आहियूं पाण we call it रात means night रात yeah it's imagine it's RAAT रात long रात means night and night we spell night is spelling NIGHT night माना रात तो इहे थिया 5 वक़्त ऐं हाणे पाण ॾिसूं था त ॾींहंनि खे छा चइबो आहे अॼोको ॾींहुं जेको आहे डे चइबो ॾींहं खे ऐं नाइट चइबो राति खे ठीकु आहे डे एंड नाइट डे माना ॾींहुं राति थियो नाइट माना राति जीअं अॼोके ॾींहुं अॼु खे चइबो आहे टुडे and how do we spell that कीअं स्पेल कंदासीं TODAY today अॼोके ॾींहुं खे चइबो ऐं जेको कल ॾींहुं जेको गुज़री वियो काल उनखे चइबो आहे yesterday काल yesterday how do we spell it yesterday yesterday ऐं सुभाणे वारे ॾींहुं खे छा चइबो tomorrow सुभाणे tomorrow
tomorrow. tomorrow. ऐं जेको टियों ॾींहुं हो मिसाल काल्ह थियो yesterday उन खां अॻे ॾींहुं खे छा चइबो day before yesterday. day before yesterday मतलब कल्ह के ॾींहुं खां अॻियो ॾींहुं जंहिंखे पाण चवंदा आहियूं टियों ॾींहुं. so day before yesterday. ऐं जेको ॾींहुं सुभाणे खां अॻियो ॾींहुं थींदो जंहिंखे पाण चवंदा आहियूं परीहं उनखे चइबो आहे day after tomorrow. tomorrow थियो सुभाणे ऐं जेको ॾींहुं उन खां पोइ ईंदो day after tomorrow. Now let's talk about हाणे पाण ॻाल्हायूं था ॾींहं हफ़्ते में जेके ॾींहं आहिनि उन्हनि जा नाला छा आहिनि. त पाण शुरू कयूं था सूमर. So what's सूमर? That is Monday. Oh, good. So you know. सूमर खे इंग्लिश में चइबो आहे Monday. So can you tell us in one go all the days first and then we'll come to their spellings. Like, you want me to tell them in English? You can tell in Sindhi. Okay. I'll try. Okay, go ahead. No promises, but I'll try. Okay. All right, so it is Sumer. Sumer. Monday. Monday. Yeah. Okay, I'll stay quiet. Go ahead. All right. Angaro. Angaro. Angaro, yeah, which is Tuesday. Arba, which is Wednesday. Khamis. Khamis, which is Thursday. This is the funny one for me. Jumu, which is Friday. And then I believe it was Chancher. Chanchar. Chancha. Yeah, Chanchar. Chancher. For Saturday. Saturday, yeah. And then Archer. Archer, which is Sunday. Which is Sunday. Thank you very much. You're welcome. So, Sumar, Angaro, Arba, Sumar ke chebo Monday. And how do we spell Monday? That is Monday. 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 Okay, thank you. And Angare ke chebo ahe Tuesday. That is Tuesday. Tuesday. Thank you. लिखो बि पिया जे लिखंदा स्पेलिंग जीअं ॿुधायूं पिया त पोइ तव्हां हिन पकी थींदी स्क्रीन ते बि स्पेलिंग तव्हां ॾिसंदा ऐं उतां ॾिसी लिखो बि सही स्पेलिंग्स. I'm asking them to also write it down. That way they have their notes. Yeah. I'm quizzing you. So Tuesday थियो अंगारो. अरबा जे ॾींहुं खे छा चइबो आहे? What's अरबा? That is Wednesday. Wednesday. Okay. You spelled it WEDNESDAY. 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 ऐं पोइ चइबो ख़मीस या जुमेरात खे चइबो आहे Thursday. How do we spell Thursday? Thursday, it's THURSDAY. 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 Okay, great. And Jumu, Pargumu. Jumu, that's Friday. And how do we spell that? You spell it FRIDAY. 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 So FRIDAY. And yes, it is today. Aj Jumu asan wat tam jemal disna thi saga tam chanchar thi wai huche. So aj Jumu Marcos chaito which is today means today is Friday. Today, Friday. Next we have Saturday. Saturday. Chanchar. How do you spell it? That is SATURDAY. Saturday. And then we have Archer, which is Sunday. Okay. You spell it SUNDAY. Sunday. Okay, great. So in our 7th lesson, पंहिंजे सतें सबक में पाण 7 days या नाला या 7 ॾींहंनि जा नाला ॾिठासीं. Starting या शुरू थींदे Monday खां. Monday माना सूमर. Tuesday थियो पंहिंजो अंगारो. अरबा थियो Wednesday. ऐं ख़मीस थियो Thursday. Jumu थियो Friday, which is you already said it's today. ऐं छंछर थियो Saturday. ऐं Sunday थियो पंहिंजो आचर या आचर थियो Sunday. So इंशाल्लाह पाण ॿिए सबक में सबक 8 में lesson 8 में मिलंदासीं. वधीक अॻियां सिखंदासीं. अॼोके lesson में पाण 7 days जा नाला सिखिया. लिखिजो ज़रूर ताकि असां तव्हांखे अॻियां हली पाण क्विज़ करे सघूं.
ऐं सवाल जवाब वारे सेशंस में तव्हां पंहिंजा फुल मार्क्स खणी सघो. Yeah, I told you guys, study for the quiz. All right. So we'll say them goodbye. तव्हां सभिनीनि जा थोरा पंहिंजो ख़्यालु रखिजो. सदाईं गॾु. या अली सलामत. Take care. Bye.